ख़बर खां आगाह कंदा हलूं त काछे में ॿोॾ सबबि रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। माण्हू अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ज़िले इंतज़ामिया घोर निंड सुतल जो ही गोलो फ़कीर लिंक रोड ठही न सघियो। काछे जा माण्हू रोड ख़राब हुजण करे मिंटनि जो सफ़र कलाकनि में तय करण लॻा। रिपोर्ट मुश्ताक अली रोधनाणी मुताबिक़ जोही तालके जी वॾी आबादी रखंदड़ यूनियन काउंसिल सावड़ो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि गोलो फ़कीर सावड़ो, बचल शाह शेख रोधनाणी, मीर खान रोधनाणी, मौलवी अहमद रोधनाणी, बहलील शाह, बागू शाहाणी, अली मुराद शाहाणी समेत 100 खां मथे ॻोठनि जे ज़िले तालके हेडक्वार्टर सां मिलाईंदड़ गोलो फ़कीर रोड नए गाज जे बहिकिरे में मुकमल तौर लुड़ी वञण सबबि इलाइक़े जे हज़ारे इंसानी आबादी शदीद मुश्किलात में मुब्तला थी विया। रोड ख़राब हुजण करे रहवासी मिंटनि जो सफ़र कलाकनि में तय करण लॻा, जॾहिं त काफ़ी वक़्तु गुज़रण बावजूदु रोड रस्तनि जी बहाली लाइ ज़िले इंतज़ामिया के बि उपाउ न वरिता। काछे वासियुनि MP सैयद सालेह शाह जीलानी, रफ़ीक अहमद जमाली खां मुतालबो कयो आहे जल्द खां जल्द काछे जे 100 खां मथे ॻोठनि खे मिलाईंदड़ गोलो फ़कीर रोड ठहिराए इलाइक़े वासियुनि जी बेचैनी ख़त्म कई वञे।